करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ पूरे मुल्क जियां नसीराबाद में भी मुख्तलिफ 5 मातमी पिड़ बरामद थिया आहिनि, जिन में शेखन जो पिड़, मंगड़हारन जो पिड़, काठियन जो पिड़, नवाब शेख जो पिड़ ऐं सैयदन जो पिड़ शामिल है। समूरा मातमी जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तन खां थींदा दरगाह सैयद सफ़र शाह बुखारी वटि पहुता, जितां मरकज़ी जुलूस कढियो वियो। फाज़िल रहू चौक ते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई, जंहिंखे मुख़्तलिफ़ उलमान ख़िताब कयो ऐं करबला जे शहीदन खे भेटा पेश कई। बाद में जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तन खां थींदो वापसि दरगाह सैयद सफ़र शाह बुखारी वटि पहुतो, जिते शाम ग़रीबां पढ़ण बाद समूरा जुलूस नहर पज़ीर थी विया। मातमी जुलूसनि जी निगरानी करण लाइ पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम नहायत सख़्त कया विया हुआ, जॾहिं त शहर में सबिलियूं लगायूं वयूं ऐं मेडिकल कैंपूं पिणु लगायूं वयूं। मोमिननि पारां सीनाज़नी करण समेत ज़ंजीरुनि ऐं चाकुनि ते पिणु मातम कयो वियो। समूरो माहौल सोगवार बणियल हो ऐं हर तरफ़ लबैक या हुसैन ऐं सलाम या हुसैन जूं सदाऊं बुलंद रहियूं। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।